खबर तमाम शेयर के पे नाज़रीन राणीपुर में राणीपुर भरसा गोठ मलहराणी के रवासन जो जमीन ते मुबैना कब्जे खिलाफ एहतजाज। आफाक अली जामड़ो की रिपोर्ट मूजिब राणीपुर भरसा गोठ मलहराणी सोलंकी के रवासन जो जमीन ते मुबैना कब्जे बासरन की ज्यादतियों खिलाफ एहतजाज। राणीपुर गोठ मलहराणी सोलंकी के रवासन डॉक्टर माशूक अली सोलंकी, अब्दुल जब्बार सोलंकी, एहसान सोलंकी, नदीम अब्बास सोलंकी, कासिम सोलंकी, माजिद सोलंकी, जावेद सोलंकी, हाजी राजा सोलंकी, निजामुद्दीन सोलंकी में नेशनल प्रेस क्लब राणीपुर आडो एहतजाजी मुजाहरो किया है। चंदन चवना है टे ॾींहं अॻु गोठ के बासर इश्तियाक सोलंकी, फ्याज सोलंकी, मज़र सोलंकी, याकूब सोलंकी, काशिफ सोलंकी, असद सोलंकी, सालह सोलंकी हथियारबंद साण करे असां मथां हमलो करे ॾिनो, जंहिंमें असांजा 4 माण्हू रुस्तुम अली सोलंकी, तैमूर, मोहम्मद माशूक ऐं अब्दुल जब्बार ज़ख्मी थी पिया आहिनि। उन्हनि चयो त फ्याज सोलंकी अॻु में भी केतिरा ई भेरा धमकियूं ॾिनियूं आहिनि त भत्तो ॾियो या ज़मीन ॾियो। उन्हनि चयो त हमलो भी असां मथां थियो आहे ऐं घर के बाह ॾेई असां मथां कूड़ो केस दाख़िल करायो वियो आहे। उन्हनि चयो त असां फ्याज सोलंकीअ जे घर के बाह नाहे ॾिनी, असां मथां कूड़ा इल्ज़ाम लॻाया विया आहिनि। असीं IG सिंध, DIG सखर, SSP खैरपुर के अपील करियूं था त असांजी ज़मीन तां कब्ज़ो ख़त्म कराए, मामले जी जांच कराए, असां मथां दाख़िल कूड़ो केस ख़त्म कराए, असां सां इंसाफ़ कयो वञे।